हीअ आहे सोशल मीडिया ते मशहूरी माणींदड़ धाड़ेल फ़क़ीर सनाउल्लाह अशर। पुलिस जे ॾोही रिकॉर्ड मुताबिक़ त फ़क़ीर सनाउल्लाह अशर ते संगीन नोयत जा 20 खां मथे केस दाख़िल थियल आहिनि, जॾहिं त मथसि 50 लख रुपया सिर जी क़ीमत तजवीज़ थियल आहे। पुलिस दावा कर रही आहे त फ़क़ीर सनाउल्लाह अशर खे पुलिस मुक़ाबले में गिरफ़्तार कयो वियो आहे, पर हक़ीक़त उन जे उबतड़ आहे। उन हक़ीक़त जो आईनो हिन वीडियो में ई ॾेखारियो वियो आहे। फ़क़ीर पंहिंजो तारुफ़ करायो। तारुफ़ मुंहिंजो इहो आहे त मां मज़लूम अवाम जो तर्जुमान फ़क़ीर सनाउल्लाह अशर ॾोहनि जी दुनिया जेका आहे उहा आऊं छॾणु थो चाहियां। जॾहिं हुन खां पुछा कई वई त फ़क़ीर तूं गिरफ़्तार किथां थियो आहीं, त चयाईं किथां गिरफ़्तार थियो आहीं? ऐं राउती मां। ऐं अॻियों सुवाल पुछण ते हू ख़ामोश थी वियो। कहिड़ी जॻह ते? जी। ऐं पोएं सवाल जो जवाबु हुन मज़ाहिया अंदाज़ में ॾेई छॾियो। मुक़ाबिलो थियो या ईअं? मुक़ाबिलो थियो न सर। तेरी दावा करूं त मां ही मुक़ाबले में कीअं थो पकड़ी पई? बसि मुक़ाबले में पोइ चंड टीहो बि हूंदो आहे, 29 बि हूंदो आहे। सनाउल्लाह अशर कुझु वक़्तु पहिरियों सोशल मीडिया ते हीउ गीत ॻायो हुयो। शायदि हीउ गीत वाक़ई मोकिलाणी वारो साबित थियो। आया दम ॾियण ते भाओ मुंहिंजी थी मोकिलाणी, अॼु मुंहिंजी थी मोकिलाणी, अली खे वञी चओ अदा सिघो थी तूं साणी, ओ अली खे वञी चओ अदा बसि सिघो थी तूं साणी, दम ॾियां थो दाइम भाओ दम ॾियां थो दाइम भाओ मुंहिंजी थी मोकिलाणी, अॼु मुंहिंजी थी मोकिलाणी, अलीअ खे वञी चओ अदा बसि सिघो थी तूं साणी, अलीअ खे वञी चओ अदा बसि सिघो थी तूं साणी। जेकॾहिं इतबार कजे त फ़क़ीर सनाउल्लाह अशर खे मुक़ाबले में पुलिस गिरफ़्तार कयो आहे त पोइ ही दुआऊं कंहिंखे ॾे पियो? सारी ज़िंदगी गुज़ारण थो चाहियां। मुंहिंजे बचनि खे बि दुआऊं कंदुमि त जो मां हमेशह जे लाइ आज़ाद थी करे पंहिंजी जेकी बक़ाई ज़िंदगी आहे उहा शराफ़त वारी गुज़ार। सनाउल्लाह अशर सोशल मीडिया ते वॾा फॉलोअर रखंदड़ हुयो ऐं सनाउल्लाह अशर पाण बि ॾोहनि जी दुनिया खां बेज़ार हुयो। धाड़ेलनि यानी कचे जी दुनिया में रहंदड़ हिकु सोशल मीडिया ते एक्टिव जंहिंखे धाड़ेल जे नाले सां तस्लीम कयो वेंदो हो, उहो अॼु हमेशह लाइ ख़ामोश थी वियो। पीर राहिब अली, क़ौमी हक़ीक़त, रावंती।